ख़बर कोन्हे तो विज़िट केरु करे विया आहिनि, कंहिं विज़िट कयो आहे। जॾहिं असांजे दोस्तनि माना जेको सो इंजीनियरनि सां राब्तो कयो आहे, एक्सीएन आहे ऐं उन्हनि जो माना जेको सो वसीम आराई जी तव्हांखे असां माना जेको सो जेका ऑडियो उन जो जेको वॉइस आहे उहो ॿुधाए रहिया आहियूं त हद थी वई। जेको उते घर वेठे चए थो त माना जेको सो असां पंहिंजो नुमाइंदो मोकिलियो आहे, विज़िट कयो आहे उन, ऐं दुरमामद ॻोठ में त को बि पाणी जो इशू कोन्हे। तव्हां पाण अखियुनि सां ॾिसो त एॾो माना जेको सो कूड़ हिन दौर में असां माना जेको शौक़िया तौर ते रोडनि ते न आहियूं निकितल, असां मजबूर आया आहियूं। उन इंजीनियर सां गुज़ारिश थो करियां त तव्हां अचो, विज़िट करियो, तव्हांखे असां ॾेखारियूं त माना जेको असां वटि पाणी जो इशू आहे या न आहे। ऐं तव्हां जे कॉल खणण लाइ तयारु आहियो। जेकॾहिं तव्हां कॉल खणो था त चओ था त राति जो तव्हां 10 बजे माना जेको सो मूंखे तंग था करियो, मूंखे फ़ोन था करियो। असां 15 ॾींहंनि खां असांजा ॿार बच्चा माना जेको पाणीअ लाइ उहे माना जेको सो मजबूर आहिनि ऐं पाणीअ लाइ दरबदर आहिनि। उन्हनि जो तव्हांखे को अहसासु कोन्हे को। हाणे हिते इशू ॿुधण में आयो आहे त माना जेको सो हीअ जेका वाटर सप्लाई स्कीम बल्कि ऐं गडाप टाउन जी न, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जे हवाले आहे। पर असां चऊं था त चलो ठीकु आहे, हीअ जेके खूह आहे जेको पाणी सप्लाई थो करे इहो पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जे अंडर में अची थो वञे। बाक़ी हीअ जेका वाटर सप्लाई आहे जेका वाटर बोर्ड खां लाइन खां जेका हिते माना जेको अंडर हेड टैंक तव्हांखे ॾेखारियूं था, उन में जेको पाणी किरे थो उन में पाणी हिन वक़्तु मौजूदु कोन्हे। उहा कंहिंजी ज़िमेदारी आहे हिते पाणी पहुचाइनि। ऐं उहा टैंक जेका असीं पाणी पीयूं था उहो तव्हां अची ॾिसो त माना जेको सो गोॾे जहिड़ो गठर बीठल तव्हांखे नज़र ईंदो जेको असां हिन दौर में पाणी पी रहिया आहियूं। ॿी कहिड़ी हिन मां चङाई जी उमेदु करूं।